बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों तव्हां सॼणनि जे साथ सां असांजो अलफ़ लैला सीरीज़ जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। 76 क़िस्तूं तव्हां प्यारनि जे ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 77 तव्हां सॼणनि जी ख़िदमत में। दोस्तों हलूं था क़िस्त नंबर 77 ते। 76 में तव्हांखे ॿुधायोसीं त ख़लीफ़ो हारून रशीद हिन वटि दरवेशनि जे रूप में आयो। रोज़ 100 दीनार हिन वटि रखी वेंदो हो मुसले जे हेठां। हिन पंहिंजी हालत ॿुधाई हुअसि त मूंसां सहुरे मुतालबो कयो आहे त या तलाक ॾे या हक़ महर जा 10,000 दीनार ॾे। उन खां पोइ 10 ॾींहं ते ख़लीफ़े हिन ॾे पीउ जे नाले सां हिकिड़ो ख़त ऐं पैसा ऐं सामान मोकिलियो। हे बेख़बर हुयो हिन जे लेखे त मूं ॾे पंहिंजे बाबे मोकिलिया आहिनि। बाबे खे मुंहिंजी हाल जी ख़बर पई आहे, बाबे मोकिलिया आहिनि। ख़लीफ़ो बि साॻे ई ॾींहं ते वरी हिन वटि उन फ़क़ीरनि वारे रूप में अची पहुतो। हिन खे इहा आई त हिननि मूंखे आसिरो ॾिनो हो, मुंहिंजो कमु न कयनि। हिन बेरुखीअ सां हुननि जी आजा कई, हुननि खे विहारियईं। ज़ाल हिन खे घणो सम्झायो पर पोइ पैसो उहा शइ आहे जो दिमाग़ फेराए थो छॾे। हे हिन वटि वेठा हिननि सां ॻाल्हि कई त मूंखे अलाह साईं ॾिनो आहे, मूंखे मुंहिंजे पीउ खे ख़बर पई आहे, उन हेतिरो हेतिरो मूंखे मोकिलियो। ख़लीफ़े हिन खे चयो त असां कोशिशि कईसीं पर असां खां न थी सघे। हिन खे मानी बानी खाराई। हूअं मानी हिन वटि कोन खाईंदा, उन ॾींहुं हिन वटि मानी बि खाधा। कचहरी हले पई। कचहरी हलंदे ख़लीफ़ो पेशाब जे बहाने सां उथियो। पुछा कई पेशाब जी जाइ, पेशाब जे बहाने सां उथियो। ख़लीफ़ो जो उथियो पेशाब करणु त हुनजो वज़ीर जेको हुयो जाफ़र, हे चारई दरवेशनि जे रूप में हुया। उन वज़ीर जाफ़र इलाउद्दीन खे चयो त तोखे अदब जी ख़बर न आहे त अदब छा शइ थींदी आहे। तूं इहो सम्झींदो त मां कंहिंसां थो ॻाल्हायां। तूं ख़लीफ़े जो अदब बि हया बि नथो करे। अमीरुल मोमिनीन जे साम्हूं तूं ईअं थो ॻाल्हाए। हे त हिननि खे फ़क़ीरी पियो सम्झे। हिन चयो त मां अमीरुल मोमिनीन जो नालो ई कोन खयो आहे, मां उनजी कहिड़ी बेअदबी कई आहे। भला जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे, छा तव्हां में को आहे छा अमीरुल मोमिनीन? तव्हां त फ़क़ीर आहियो, तव्हां में अमीरुल मोमिनीन आहे छा? जाफ़र चयसि त हे जेको तोसां हिन महिल ॻाल्हियूं पियो करे न, ऐं हिन महिल उथी ऐं वियो आहे पेशाब जे लाइ, इहो अमीरुल मोमिनीन ख़लीफ़ो हारून रशीद साईं। मां हुनजो आहियां वज़ीर जाफ़र। हीअ आहे ख़लीफ़े जो सरकारी जलाद मसरूर, ऐं हीअ ख़लीफ़े जो ख़ासि आहे अबू निवास हसन। इलाउद्दीन तो में अकुल आहे? तो में अकुल आहे? भला तूं इहो ॿुधाए त तुंहिंजो पीउ रहे मिस्र में, हिते तूं वेठो आहे बगदाद में। मिस्र खां बगदाद केतिरनि ॾींहंनि जो पंधु आहे? हिन चयो त 45 ॾींहंनि जो पंधु आहे। 45 ॾींहंनि जो पंधु आहे। हिते हिन खे बि दिलि में लॻो त बाबे खे मुंहिंजी ख़बर कीअं पई? 45 ॾींहंनि जो पंधु आहे। पोइ भला हे शयूं किलायूं? ही पाण परेशान थी वियो। हे इहे ॻाल्हियूं कनि पिया त ख़लीफ़ो मोटी आयो। हाणे जो हिन खे ख़बर पई त इहो ख़लीफ़ो आहे, फ़क़ीराणे वेस में मूं वटि आयो। इलाउद्दीन उथी ऐं झुकी सलाम कईंसि, हथ वठी ऐं चुमियईंसि। अमीरुल मोमिनीन ख़ुदा तोखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे, तुंहिंजी उमिरि दराज़ करे, तुंहिंजो फज़ुल ऐं फैज़ जेको आहे त
माण्हुनि ते जारी ऐं सारी हुजे। ख़लीफ़े चयसि हाणे छॾ इन ॻाल्हियुनि खे। इन ख़ुशीअ में पंहिंजे घरवारी खे चयो त असांखे राग ॿुधाए। ज़ुबैदा इन जी घरवारी साज़ खयो, राग ॻाई। बाक़ाइदे ॻाईंदी त भलो ई, ख़ुशीअ में अञा वधीक अहिड़ो ॻाईंदियूं ॼण पथर बि रक़्स पिया कनि। ॾाढा ख़ुशि थिया। सॼी राति हिननि मज़े सां कचहरी कई, सॼी राति। ओ जेॾीमहिल वॾो असुरु थियो, ख़लीफ़े हाणे त राज़ आउट थी वियो। ख़लीफ़े अलाउद्दीन खे चयो त सुभाणे तूं मुंहिंजे दरबार में अची जा, सुभाणे मुंहिंजे दरबार में अची। चई हाज़ुर साईं, अखियुनि सां, रब तव्हांखे ख़ुशि करे। ख़लीफ़ो ऐं ख़लीफ़े जो वज़ीर चारई हिन खां मोकिलाए रवाना थिया। ॾींहुं थियो, अलाउद्दीन सुठा सुठा तोहफ़ा, हाणे पैसो बची वियोसि, सूखड़ियूं करे ऐं दरबार में आयो। दरबार में ॾिसे त साॻियो ई ख़लीफ़ो हिन महिल तख़्त ते वेठो। अलाउद्दीन जीअं ई अञा दर टपियो त ख़लीफ़े जी नज़र अलाउद्दीन ते पई। त ख़लीफ़े उतां ई चयसि त मरहबा अलाउद्दीन, मरहबा अलाउद्दीन। अलाउद्दीन साम्हूं अची चयो त साईं, हे मां सूखड़ी आंदी आहे, क़बूल कयो। हे मुंहिंजे पारां तव्हांखे सूखड़ी आहे, अमीरुल मोमिनीन क़बूल कया। वरी हिन जे लाइ हुकुम कई त हिनखे शाही पोशाक अता कई। शाही पोशाक बि हिनखे अता थी। उन खां पोइ ख़लीफ़े हिनखे बगदाद जे ताजिरनि जो अमीर कयो। अॼु खां वठी बगदाद जा जेके ताजिर आहिनि तूं हुनजो अमीर आहे। दरबार में तुंहिंजी कुर्सी बि आहे। दरबार हले पई, हिनखे कुर्सी मिली, वेठो। दरबार हलंदे हिन जो सहुरो जेको हुयो ज़ुबैदा जो पीउ, उहो अची पियो। जीअं आयो ॾिसे त अड़े मुंहिंजी जाइ ते अलाउद्दीन वेठो आहे, शाही पोशाक पाती पई अथसि। न ख़लीफ़े खे अर्ज़ु कयो अथसि जहांपनाह, ही मुंहिंजी जाइ ते शाही पोशाक पाई वेठो आहे, मुंहिंजी जाइ ते कब्ज़ो कई वेठो आहे। ख़लीफ़े चयसि त मां हिनखे ताजिरनि जो, वापारियुनि जो अमीर बणायो आहे, हिन जो खे रुतबा ॾिना अथमि। मां तोखे इन उहिदे तां लाथो, माज़ूल करे छॾे थो। हिन चयसि त हाणे ख़लीफ़े सां ज़िद केरु करे। चईं साईं पोइ हे बि असां मां ई आहे, भला रब साईं तव्हांखे ख़ुशि करे। ख़लीफ़े हुकुम लिखारायो, फ़रमान लिखाराई त बाबा हे ऐलान बि करायो त अलाउद्दीन खां सिवा ॿियो केरु बि ताजिरनि जो अमीर न आहे। जेको हे हुकुम करे सभिनी ताजिरनि, वापारियुनि, सौदागरनि ते फ़र्ज़ु आहे त हिन जो हुकुम मञे ऐं हिन जी इज़त कनि। हर शख़्स हिन जो एतिराम करे ऐं लाज़मी आहे उन ते एतिराम। ख़लीफ़े ऐलान कराए छॾियो। दरबार में बि थियो, ॿाहिरि बि ऐलान थी वियो। दरबार में थियो, ॿाहिरि ऐलान थियो त अलाउद्दीन अॻियां पोयां पढ़े ॾियण वारा त बाबा शहर जा माण्हू ॿुधो, हिन खां सवाइ ॿियो को बि जेको आहे त मलक तजार न आहे। माना पीउ हिन जो मिस्र जो मलक तजार, हे थियो बगदाद जो मलक तजार। ॿियो ॾींहुं थियो, अलाउद्दीन दुकान वरितो बाज़ार में। दुकान वरितईं, पंहिंजे नौकर दुकान ते वेहारियईं। सॼो कमु उन्हनि खे सम्झाए पाण दरबार वियो। छो जो दरबार में हिनखे उहिदो मिलियो, पाण दरबार में वियो। बाक़ी हिन जो वापारु वड़ो जेको थिए पियो, कारोबार थिए पियो, उहो नौकर संभालनि पिया। हिकिड़े ॾींहुं हे साॻियो दरबार में वेठो हुजे,
त हिकिड़ो माण्हू आयो दरबार में। दरबार में आयो अची ख़लीफ़े खे चई त अमीरुल मोमिनीन रब तोखे सलामत रखे, फिलाणो जेको माण्हू हुयो तव्हां सां गॾु पीअण वारो, तव्हां सां गॾु खाइण वारो, ख़ुदा हुनखे पंहिंजी रहमत तरफ़ घुरायो आहे, माना गुज़ारे वियो। रब तुंहिंजी बरकत वॾी, तुंहिंजी उमिरि में बरकत विझे। ईअं ख़लीफ़े खे दुआऊं करणु लॻो। ख़लीफ़े उन जी जाइ ते बि वरी इलाउद्दीन खे रखियो। उहो बि ख़लीफ़े जो ख़ासि माण्हू हुयो जेको गुज़ारे वियो। उन जी जाइ ते ख़लीफ़े उहो उहिदो बि हिन खे ॾिनो, इलाउद्दीन खे। बाबा हाणे तूं असां सां खाईंदे बि गॾु, पीअंदे बि गॾु, ऐं 1000 दीनार उन जी तुंहिंजी पघार आहे। हाणे ख़लीफ़े जो नदीम थी वियो, माना ख़लीफ़े सां गॾु खाइण पीअण वारो। किसो वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं वरी अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो हिकिड़ो सरदार अची दरबार में पहुतो, तलवार बि हुजेसि, ढाल बि हुजेसि। ख़लीफ़े खे अची चई त रब साईं तुंहिंजी ज़िंदगी में बरकत रखे। अॼु 60 सरदारनि जो सिपह सालार जेको हुयो उहो गुज़ारे वियो, उहो गुज़ारे वियो। इलाउद्दीन बि दरबार में वेठो हो। ख़लीफ़े हुकुम ॾिनो त इलाउद्दीन खे इहो उहिदो अता कयो वञे, 60 सरदारनि जो सिपह सालार। ऐं जेको सरदार गुज़ारे वियो उन जो न औलाद हुयो, न धीउ न पुट। उन जे करे जेका बि हिन जी मिल्कियत हुई, को वारस कोन हुयुसि, उहा बि बाबा इलाउद्दीन जे हवाले। ऐं जेके बि हुन ग़ुलाम कनीज़ूं नौकर चाकर छॾिया आहिनि उहे बि इलाउद्दीन जा, इलाउद्दीन जा उहिदा वञनि पिया वधंदा। ख़लीफ़े ईअं रुमाल लहरायो, रुमाल हथ में खणी रुमाल लोॾे, माना इशारो थियो त बाबा दरबार ख़तमु, दरबार ख़तमु। इलाउद्दीन ॿाहिरि आयो। ख़लीफ़े जे लश्कर जो हिकिड़ो सरदार हुयो, अहमद नालो हुयुसि। उन सां 40 माण्हू गॾु हुआ। ऐं ॿियो ख़लीफ़े जे लश्कर जो हिकिड़ो सरदार हुयो हसन, उन सां बि 40 माण्हू गॾु हुया। इलाउद्दीन हसन सां जेके माण्हू गॾु हुया उन्हनि खे चई त तव्हां सरदार अहमद खे मुंहिंजी सिफारिश कयो त हू मूंखे पंहिंजो पुटु करे। उन्हनि अहमद खे चयो, सरदार अहमद खे चयनि, हिन जा हिनमहिल रुतबा वधी विया हुआ, अलाए केतिरा उहिदा हुआसीं, ख़लीफ़े जो ख़ासि मंज़ूर नज़र थी वियो त हुन अहमद क़बूलु कयो त बाबा बराबरि अॼु खां वठी तूं मुंहिंजो पुटु आहे। ऐं मुंहिंजा जेके 40 हमराह आहिनि उहे हर रोज़ु तुंहिंजे अॻियां ऐं पोयां सुवार थी तोखे दरबार वठी हलंदा। ईअं माना इलाउद्दीन चङे टाइम ताईं ख़लीफ़े जी ख़िदमत में रही। हिकिड़े ॾींहुं हे दरबार खां निकितो, घर पियो वञे। इन सां गॾु इहे साॻा हुन सरदार अहमद जा माण्हू हुया प्रोटोकॉल में, इनखे घर छॾे उहे विया। घर पहुतो, ज़ाल जे साम्हूं अची वेठो। हिन जी ज़ाल ई उथी, हिन जी ज़ाल उथी। ही वेठो ई हुजे त हिन ईअं रड़ ॿुधी, दांह ॿुधी। हे दांह ते ॿाहिरि आयो, कमरे मां ॿाहिरि आयो, सहन में आयो, ॾिसे त हिन जी ज़ाल ज़ुबैदा उहा ज़मीन ते किरी पई।
रड़ उन कई। हिन हुन जे सीने ते हथु रखियो त महसूसु ॼण हुन जो साहु निकिरे पियो। इलाउद्दीन जे घर जे साम्हूं ई हिन जे सहुरे जो घरु हो। हिन जो न रड़ कई, वॾे आवाज़ में हुन रड़ कई त हिन जे पीउ जे कन ते बि हुन जो आवाज़ु पियो। उहो बि भॻो आयो, अची इलाउद्दीन खां पुछियईं त छा थियो। हिन चयसि त मूंखे लॻे थो त ज़ुबैदा जो दम परवाज़ थी विया। हुन बि ॾिठो, अलाए छा थियुसि, जीअं अॼोके दौर में अटैक चइजनि, अहिड़ो मतिलबु गुज़ारे वियो। हिन जी ज़ाल गुज़ारे वई। कफ़न दफ़न खां पोइ तहज़ीत शुरू थी। माण्हू हिन सां हिन जे सहुरे सां तहज़ीत कनि पिया। ज़ाल जो विछोड़ो जो हिनखे थियो, ॾाढो गम में अची वियो, बाक़ाइदे सोग में अची वियो। हिन सोग वारा कपिड़ा पाता, हर ख़ुशी छॾे ॾिनई, एतिरे क़दुरु जो दरबार वञण बि छॾे ॾिनई। जेॾी महिल ॾिस त ज़ाल खे यादि करे वेठो रोए, ईअं परेशान लॻो पियो। दरबार बि कोन पियो वञे। हिकिड़े ॾींहुं ख़लीफ़े पंहिंजे वज़ीर खां हिन खां जाफ़र खां पुछियो त वज़ीर, इलाउद्दीन खे चङा ॾींहं थिया आहिनि, दरबार कोन थो अचे। वज़ीर चयसि त साईं, ज़ाल हुनजी गुज़ारे वई आहे, उन जे सोग में आहे, माण्हू बचनि था तहज़ीत लाइ, सो उन जे करे नथो अचे। ख़लीफ़े चयसि त पोइ असांखे बि हुन जी तहज़ीत लाइ वञणु खपे, असांखे बि हुन जी तहज़ीत लाइ वञणु खपे। जेको हुकुम वज़ीर, नौकर चाकर ॿिया, वॾो काफ़िलो करे ख़लीफ़ो इलाउद्दीन जे घर ते आया। इलाउद्दीन जे घर ख़लीफ़ो वज़ीर ऐं पंहिंजे हिन नौकरनि चाकरनि सां अची पहुतो। इलाउद्दीन वेठो। इलाउद्दीन जी ख़लीफ़े ते नज़र पई, उथियो, सलाम कई। ख़लीफ़े हिन खे चयो त सब्र कर बाबा, रब तोखे इन जो बदिलो ॾींदो। ख़लीफ़े पुछियुसि त इलाउद्दीन, हेतिरा ॾींहं थिया आहिनि, पोइ तूं दरबार छो नथो अचे? हिन चयो, साईं, मां पंहिंजे ज़ाल गुज़ारे वई आहे, उन गम में ॼण काई ख़ुशीअ ते दिलि नथी थिए, सो मां उन जे करे दरबार नथो अचां। सभु पंहिंजा विंदर मशगूलियूं सभु मां, मतिलबु कंहिं कम ते मुंहिंजी दिलि ई नथी थिए, उन जे करे मां दरबार नथो अचां। ख़लीफ़े चयसि गम न कर, ख़ुदा हुनखे पंहिंजी रहमत जे हंज में वरितो आहे, भला ॾुख कंदे, सोग कंदे, फ़ाइदो करिणो। हिन ते साईं मां छा कयां? मां त ईअं थो चवां त मरंदुसि त पोइ मूंखां को हिन जो सोग ख़तमु थींदो, ऐं मुंहिंजी तमन्ना इहा आहे त जेकर मां मरां त मूंखे हुन सां गॾु दफ़न कर। ख़लीफ़े चयसि त मौत जे मुक़ाबले में त का न तदबीर हलंदी आहे, न माल मिल्कियत, सो दिलि वॾी कर, हे दुनिया जो दस्तूर आहे, हिकिड़ा ईंदा पिया, ॿिया वेंदा पिया, दुनिया पई हलंदी, सो पाण ते कंट्रोल कर, उथ, दुनियादारीअ सां बि मुंहुं ॾे। ख़लीफ़े हिन खे सम्झाए, ख़लीफ़ो वियो। ॿिए ॾींहं ते इलाउद्दीन तयारु थी ख़लीफ़े जो चई वियुसि दरबार। ख़लीफ़े जे साम्हूं पहुची ख़लीफ़े खे सलाम कई। ख़लीफ़े हिन खे इशारो कयो, जेका हिन खे कुर्सी मिलियल हुई हुते वेठो। ख़लीफ़े हिन खे चयो त इलाउद्दीन, अॼु राति तूं मुंहिंजो महिमान आहे, अॼु राति तूं मुंहिंजो महिमान आहे।
दरबार हली, आख़िर दरबार ख़त्म थी। ख़लीफ़ो हिनखे पंहिंजे महल में वठी वियो। ख़लीफ़ो हिनखे पंहिंजे महल में वठी वियो। उते ख़लीफ़ो वञी ऐं हिकिड़ी कनीज़ खे सॾियो, घुराई। उनजो नालो हो कुवतुल कुलूब, कनीज़ जो। उन खे चई त इलाउद्दीन जी ज़ाल हुई, नालो ज़ुबैदा हुअसि। सो उन वीचारी जा ॾींहं पूरा थी विया, गुज़ारे वई। ही उन सोग में आहे। ही बि असां चयोसीं तॾहिं अॼु निकितो आहे, न त ॿाहिरि ई कोन पियो निकिरे। सो मां हिनखे विंदराइण जे लाइ हेॾे वठी आयो आहियां। ऐं हिनखे तूं राग अहिड़ो ॿुधाए जो हिन जा ॾुख दर्द फ़िलहालु ख़तमु थी वञे। कनीज़ खे हुकुम थियो, कनीज़ हिकिड़ो हिन जे साम्हूं राग पेश कयो। राग हलंदे ख़लीफ़े इलाउद्दीन खे चयो त इलाउद्दीन, हिन कनीज़ जो आवाज़ु कीअं आहे? इलाउद्दीन चयो त साईं, ज़ुबैदा जो आवाज़ु हिन खां भलो, ज़ुबैदा मुंहिंजीअ जो आवाज़ु हिन खां भलो। बाक़ी इहो आहे त हिनखे साज़ जी ॼाण घणी आहे ज़ुबैदा खां। ख़लीफ़े चयसि, भला हीअ बानी तोखे वणे थी? हिन चयो त साईं हा। हाणे ख़लीफ़े वटि बानियूं बि चूंड हूंदियूं। हिन चयोसि त साईं हा, मूंखे पसंदि। ख़लीफ़े चयसि त हीअ कनीज़ ऐं हिन जूं वरी जेके नौकराणियूं, इहे सभु मां तोखे बख़्शे ॾिनो, तोखे ॾिनो। इलाउद्दीन सम्झो त को ख़लीफ़ो मूंसां मुंहिंजी दिलि विंदराइण लाइ मिड़ई मूंसां भोग पियो थो करे। सुबुह थियो, ख़लीफ़े उन साॻी बानी कनीज़ खे, कुवतुल कुलूब खे चयो त मां तोखे इलाउद्दीन जे हवाले करे छॾियो आहे। सुहिणो सिबतो त हुयो, उहा बि ॾाढी ख़ुशि थी। ख़लीफ़ो महल मां निकितो, दरबार में आयो, हुकुम कई त कुवतुल कुलूब ऐं उन जूं जेके नौकराणियूं आहिनि उन्हनि खे डोली थींदी हुई, जंहिंमें माना ख़ासि पुराणे दौर में त माना मुअज़्ज़िज़ माण्हू जेके औरतूं हूंदियूं त उनखे उन डोलीअ में सॼी डोली ढकियल हूंदी हुई, पोइ नौकर उनखे खणंदा हुआ। त ख़लीफ़े हुकुम कयो त कुवतुल कुलूब ऐं उन जूं जेके नौकराणियूं आहिनि उन्हनि खे डोलीअ में खणी सॼो जेको हिननि जो सामान आहे इलाउद्दीन जे घर पहुचाए अचे। हुकुम थियो, देरी कान थी, कुवतुल कुलूब उन सां गॾु ॿियूं जेके नौकराणियूं हुयूं उन्हनि जे सामान समेत इलाउद्दीन जे घर पहुती। ख़लीफ़ो शाम ताईं दरबार पे हली, दरबार ख़त्म थी, ख़लीफ़ो महल में वियो। हाणे हेॾां जेके बानियूं ख़लीफ़े मोकिलियूं, कुवतुल कुलूब बि ख़ासि बानी हुई, उन सां गॾु 40 माना नौकराणियूं ॿियूं हुअसि। उनखे बि ख़बर हुई इलाउद्दीन जी, त इलाउद्दीन ग़म में वतल आहे। ख़लीफ़ो हुनखे राज़ी करण जे लाइ असांखे बख़्शियो अथई, हुननि जे हवाले कयो अथई। कोशिशि कयूं त हिनखे विंदरायूं, हिन जो ग़म ग़लति कयूं। हे जो महल में जेॾीमहिल इलाउद्दीन जे महल में पहुतियूं त हिन पंहिंजे नौकराणियुनि खे चयो त तव्हां मां हर हिकु दरवाज़े जे हिकिड़ी खाॿे पासे वेहे, ॿी साॼे पासे वेहे, कुर्सीअ ते हिकिड़ी खाॿे पासे वेहे दरवाज़े जे, ॿी साॼे पासे वेहे, ईअं कतार करे वेहो। जेॾीमहिल इलाउद्दीन अंदरि अचे त तव्हां वारे वारे सां इलाउद्दीन जो हथु पकिड़े उनजे हथ खे चुमी ॾेई तव्हां चयोसि त असांजा आका कुवतुल कुलूब तोखे महल में अंदरि सॾे थी पई, तुंहिंजो इंतज़ारु पई थी करे। छो जो ख़लीफ़े उन खे ऐं उन जूं जेके बि नौकराणियूं आहिनि तोखे बख़्शे ॾिनियूं।
इलाउद्दीन पंहिंजे रूटीन मूजिबि जीअं दरबार मां निकितो आयो पंहिंजे घर त ॾिठई त ख़लीफ़े जा 2 नौकर दरवाज़े ते बीठा। ही परेशान थी वियो त छो जो घरवारी जे हिन जे करे ॼण मायूस हुयो त हिन सोचियो त अलाए मां भुलिजी पियो आहियां, हे मुंहिंजो घर न आहे, मुंहिंजो घर न आहे, ख़लीफ़े जा नौकर हिते बीठा आहिनि, मां भुलिजी पियो आहियां अलाए। हे इन ॿुॾतर में हो त ख़लीफ़े जा जेके नौकर हुते बीठा उन्हनि हिन जा हथ पकिड़े हिन ऐं हथनि खे चुमी ॾेई चयनि त हुनखे इलाउद्दीन खे चयनि त असांखे ऐं अंदरि जेके ॿियूं बानियूं आहिनि ख़लीफ़े तुंहिंजे लाइ तुंहिंजे हवाले कयो आहे। अंदरि टपियो त बानियुनि खे जीअं हुन हिदायत कई, सभिनी बानियुनि बाक़ाइदे हिन जा हथ चुमी ऐं हिनखे चयनि त अंदरि क़ुवतुल क़ुलूब तुंहिंजो इंतज़ारु पई करे। हिन हुननि खे चयो, बानियुनि खे चयईं त मुंहिंजे तरफ़ां तव्हां हुनखे सलाम ॾियो, पर हुनखे चयो त जेसि ताईं हीअ मुंहिंजे महल में रहंदी त मां महल में अंदरि न ईंदुसि, छो जो जेका शइ आका जी आहे न, नौकरनि जो हुन ते हक़ु न आहे। माना ही ख़लीफ़े जी ख़ासि बानी। ख़लीफ़े त मिड़ई मुंहिंजे दिलि विंदराइण लाइ ॾिनी आहे, पर आहे त ख़लीफ़े जी। ऐं हिन खां पुछो त रोज़ु ख़लीफ़ो हिनखे छा छा ॾींदो हो। नौकिरियाणियूं वयूं वञी क़ुवतुल क़ुलूब खे नियापो हिनजो ॾिनो। हुन चयो त ख़लीफ़ो मूंखे रोज़ु 200 दीनार ॾींदो हो। हिन चयो त भला मूंखे कहिड़ी क़ुवतुल क़ुलूब जी ज़रूरत हुई, खामखा ख़लीफ़े इहा मुंहिंजे गिचीअ में विधी, हाणे ख़लीफ़ो रोज़ु हिनखे ॾींदो हो 200 दीनार, हाणे इहो बि ॼण मूं ते ख़र्चु पइजी वियो, ॾंढु पइजी वियो। पर हाणे आई आहे त काॾे भॼा। हे अंदरि महल में न वेंदो, महीनो पूरो इहा इलाउद्दीन जे घर में रही। इलाउद्दीन खे हर रोज़ 200 दीनार ॾींदो। वरी इन ॾींहंनि में इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो हे कुझु ॾींहंनि लाइ दरबार में बि न वियो, दरबार में बि न वञी सघियो। माना ॼण ॿुॾतर में हो मायूस हुयो, परेशान हुयो। ख़लीफ़े इन जी गैरहाज़िरी नोट कई। ख़लीफ़े वज़ीर खां पुछियो त मां त इलाउद्दीन खे क़ुवतुल क़ुलूब जी ख़ासि बानी इन लाइ ॾिनी हुअमि त जीअं हिन जो ग़म ख़तमु थिए, हिन खां इहो ॾुखु जेको अथसि उहो ॾुखु विसारिजे, ऐं हे दुनियादारी जे साॻियनि कमनि में अचे। पर हिन त वरी अचणु बंदि करे छॾियो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? वज़ीर खे त सही ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छो कोन थो अचे। ख़लीफ़े जो ॼण हिन ते राज़ थी वियो। ख़लीफ़े चयो त ठीकु आहे, भला जी ख़बर नथी पए त भला असां हलूं था हुन सां मुलाक़ात करणु, नथो अचे पाण त भला असां हलूं था। कुझु ॾींहं अॻु इन इलाउद्दीन साॻो ख़लीफ़ो जो हेॾा हिन ते थोरा पियो करे, महिरबानी पियो करे, त हिन वज़ीर खे चयो त अमीरुल मोमिनीन सां जॾहिं मां पंहिंजे घरवारी जे गुज़ारे वञण खां पोइ पंहिंजी परेशानीअ जो ज़िक्र कयो त हुन मूंखे क़ुवतुल क़ुलूब मूंखे बख़ी आहे। वज़ीर चयसि त तूं इन मां अंदाज़ो लॻाए न त ख़लीफ़ो तोसां केतिरी मोहबत थो करे, जो पंहिंजी ख़ासि बानी सिर्फ़ु तोखे विंदराइण जे लाइ ॾिनी। हिन चयो त ख़लीफ़े त मूंखे ॾिनी आहे, पर हीअ जो महल में थी रहे त मां बि कसम खयो आहे त मां जेसिताईं हीअ हूंदी त महल में अंदरि न वेंदुसि। मां अॼु ॾींहं ताईं हुन सां आम्हूं साम्हूं बि न वेठो आहियां। वज़ीर चयसि छो? ख़लीफ़े जॾहिं तोखे बख़्शे ॾिनी त इहो छो? हिन चयसि त वज़ीर जेका शइ न
आका जे शाया निशान हुजे उहा नौकरनि लाइ मुनासिबु नाहे। माना हिन वज़ीर सां बि इहा ॻाल्हि कई। नेठि हिकिड़े ॾींहुं ख़लीफ़ो पाण ऐं जाफ़र वरी वेस बदिलाए इलाउद्दीन सां मिलण लाइ रवाना थिया। इलाउद्दीन दरबार कोन पियो अचे। नेठि वञी इलाउद्दीन जे घर पहुता। इलाउद्दीन हिननि खे ॾिठो, सुञातईं, ख़लीफ़े जा हथ चुमियईं। ख़लीफ़े चयसि त ख़लीफ़े महसूसु कयो त माना हिन जे मुंहं में मुर्क कान्हे, साॻो परेशानी लॻी पई अथसि। इलाउद्दीन, मां त कोशिशि कई त तुंहिंजो ग़म ग़लति थिए, तुंहिंजी परेशानियूं ख़तमु थियनि, पर तुंहिंजो मुंहुं ॿुधाए थो पियो। छा सबबु आहे? मां तोखे बानी ॾिनी विंदुर जे लाइ। हिन ख़लीफ़े खे बि साॻियो ई चयो त अमीरुल मोमिनीन जेका शइ हिन मालिक जी हुजे त उहा नौकर लाइ जाइज़ न आहे। बसि मूंखे तव्हां माफ़ु कयो, मूं ते ज़ोर न रखो। ख़लीफ़े चयो त भला मुंहिंजी दिलि थी चए त मां हुन सां मिलां कोतल कुलूबस। इलाउद्दीन चयो साईं तूं मालिक आहींसि। ख़लीफ़ो अंदरि उहो महल में ई ख़लीफ़ो कनीज़ जे वियो। हुन जो ख़लीफ़े खे ॾिठो त उथी ख़लीफ़े जे अॻियां ई किरी पई। ख़लीफ़े पुछियुसि त इलाउद्दीन तो वटि अचे थो? हिन चयो त साईं न, मां हुन ॾे नियापो बि कयो पर मूं ॾे कोन थो अचे। ख़लीफ़े चयो बसि हाणे भला इलाउद्दीन जी दिलि नथी चए। ख़लीफ़े हुकुम ॾिनो त हिनखे शाही महल में वापसि कयो, कनीज़ खे शाही महल में वापसि कयो। ऐं इलाउद्दीन खे चयईं त दरबार में तूं जेको नथो अची सो हाणे पंहिंजो दरबार रेग्युलर अच। ठीकु आहे, भला तोखे नथी कोतल कुलूब वणे, कोतल कुलूब वापसि था कयूं ऐं पंहिंजो तूं दरबार में रेग्युलर अच। ख़लीफ़ो वियो हली। ॿिए ॾींहुं सुबुह जो इलाउद्दीन साॻियो वरी दरबार वियो, अची पंहिंजी कुर्सी संभाली। ख़लीफ़े ख़ज़ानची खे हुकुम ॾिनो त वज़ीर जाफ़र खे 10,000 दीनार ॾे। ख़ज़ानची 10,000 दीनार ख़लीफ़े जे वज़ीर जाफ़र खे ॾिना। ख़लीफ़े वज़ीर खे चयो त मुंहिंजी दिलि थी चए त इहे 10,000 दीनार तूं खण, वञ मार्केट में इलाउद्दीन जे लाइ 10,000 दीनार जे मालियत जी का कनीज़ ख़रीद करे अच। वज़ीर खे जो हुकुम थियो, वज़ीर इलाउद्दीन खे पाण सां गॾु कयो। ख़लीफ़े जो हुकुम आहे तुंहिंजे लाइ कनीज़ था वठूं, हल। ही पहुता बाज़ार में। इत्तेफ़ाक़ अहिड़ो हुयो त उन ॾींहुं बगदाद जो जेको वाली हुयो अमीर ख़ालिद, उहो पंहिंजे पुट जे लाइ हिकिड़ी कनीज़ ख़रीद करणु आयो। बगदाद शहर जो जेको वाली हुयो अमीर ख़ालिद, उहो बि पंहिंजे पुट जे लाइ हिकिड़ी कनीज़ ख़रीद करणु आयो। हिन जे पुट जी हिकिड़ी कनीज़ हुई घर वारी, उन मां हिनखे पुटु ॼाओ, पर वीचारो हुयो कोझो। उनजी उमिरि 20 साल थी वई, उनखे घोड़े ते चढ़णु बिना कोन ईंदो, माना मोगड़ो बि हुयो। उनजो पीउ वॾो बहादुर, हिन जी माउ हे जो 20 सालनि जो थियो त हिन जी माउ पंहिंजे मुड़ुस खे चयो त जवान थियो आहे असांजो पुटु, हिन जी शादी कर, निकाह जे क़ाबिल थियो आहे। पीउ चयसि त शिकिल जो कोझो आहे,
को हुनर कोन्हेसि, को अकुल कोन्हेसि, बाक़ी पैसो त अथसि। सो हाणे पैसे जे करे कहिड़ी औरत हिनखे क़बूल कंदी? माउ चयो त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं ईअं आहे त पोइ भला असां हिन जे लाइ का ॿानींदा ख़रीद कयूं, हिन जे लाइ ॿानींदा का ख़रीद कयूं। इन जे करे माना हो पंहिंजे पुट लाइ ॿानी ख़रीद करणु आयो। हेॾा हेब आया बाज़ार में ॿानी ख़रीद कर। हिन ॾिठो हिकिड़ी ॾाढी सुहिणी सेबती कनीज़ हुजे हिकिड़े दलाल सां गॾु। वज़ीर ॾिठो, वाक जो लॻंदा आहिनि त वज़ीर हुनखे चए त मां तोखे 1000 दीनार ॾियां थो, तूं पंहिंजे मालिक सां मशवरो कर, हिन ॿानीअ जे मालिक सां मशवरो कर, जे ॾे त मां तोखे 1000 दीनार ॾियां। हे ॿानी खे वठी ईअं थोरो अॻिते पियो वियो त अमीर ख़ालद जे पुट जी नज़र हुन ते पई। हुनजो ॾिठो, वीचारो अॻई कोझड़ो हुयो पर पैसो जो हुयो, हुनजो ॾिठो ॾाढी हुनखे वणी वई। पीउ खे चई त बाबा मुंहिंजे लाइ इहा कनीज़ ख़रीद कर। बगदाद जे वाली दलाल खे सॾु कयो। कनीज़ खां पुछईं त तुंहिंजो नालो छा आहे? कनीज़ चयो मुंहिंजो नालो आहे यास्मीन। पिणसि चयसि अबा जेकॾहिं तोखे इहा ॿानी वणे थी त पोइ भला वाक लॻाए। दलाल खां पुछईं त हिन जो घणो वाक लॻो आहे? दलाल चयो त 1000 दीनार। 1000 दीनार लॻाए। छोकिरे 1000 हिकु लॻायो। वरी दलाल आयो इलाउद्दीन वटि, त भाउ 1000 हिकु लॻो आहे। इलाउद्दीन 2000 चया। वरी हुननि वधाया, ॿोलीअ ते ॿोली, वाक ते वाक पियो लॻे, वाक ते वाक पियो लॻे। इहो आहे त जेको वाली हुयो बगदाद जो, उन जो पुटु माना 1000 ते हिकु पियो वधाए, पर इलाउद्दीन 1000 पियो वधाए। मिसाल 1000 हिकु त इलाउद्दीन पियो चए 2000, वरी हू चए 2000 हिकु त इलाउद्दीन चए 3000, हू चए 3000 हिकु त इलाउद्दीन चए 4000, माना इलाउद्दीन 1000 वधाए पियो। दलाल वरी हुननि खे ॿुधाए पियो त भाउ हेतिरो वाक लॻो आहे। हाणे हो जो बगदाद जो वाली हुयो त दलाल जी पियो हुनखे ॿुधाए, हुनखे हिन ते कावड़ लॻी त मां जेको वाक थो लॻायां, मुंहिंजे वाक खां वधीक वाक इहो केरु थो लॻाए? दलाल चयसि त थधो थी, वज़ीर जाफ़र आहे, उहो इहा जेका कनीज़ आहे इलाउद्दीन जे लाइ थो ख़रीद करणु चाहे। नेठि इलाउद्दीन 10,000 दीनार ॿोली लॻाई। कनीज़ जो जेको मालिक हुयो उनखे ॿुधाइण भाउ 10,000 दीनार लॻाए। ॾाढो ख़ुशि थियो, सौदो थी। इलाउद्दीन खे कनीज़ मिली। इलाउद्दीन चयसि त मां तोखे आज़ादु थो कयां फी सबीलिल्लाह। मां तोखे आज़ादु थो कयां, बानप मां मतिलबु आज़ादु थो कयां। लिखत ॾिनई। दलाल खे पंहिंजी रोज़ी मिली। दलाल वियो, हुननि पुछा कई, जेको बगदाद जो वाली हो उनजे पुट पुछा कई, बाबा कनीज़ काॾे वई? चइनि भाउ कनीज़ इलाउद्दीन 10,000 दीनार में ख़रीद कई ऐं वरी उनखे आज़ादु बि करे छॾी, लिखत बि ॾेई छॾी। हुनजा अरमान जो ईअं सम्झ ॼणो खून थी वियो। कावड़ बि लॻसि, पर हाणे अॻियां वज़ीर हुयो, ख़लीफ़े जो वज़ीर हुयो, इलाउद्दीन हुयो। इलाउद्दीन बि हिन महिल बगदाद जो मशहूरु माण्हू थी वियो।
ॾाढो कावड़ बि थियसि, ॾुख बि थियुसि, पर आम माण्हू हुजे हा त उन सां खणी ज़ोर ज़बरदस्ती बि कंदा, हिन सां त ज़ोर ज़बरदस्ती बि न पिया करे सघनि, पिणस खे बि सुझे पई। इलादीन घर वियो, हे बि मुंहुं भोइलड़ो करे ऐं घर मोटियो। हाणे हिन मज़ेदार ऐं दिलचस्प किसे जो बक़ाया हिसो इंशाअल्लाह सुभाणे।